रुकनबड़ा में मौके पर देखंदासीं जान मोहम्मद अबड़ो जी रिपोर्ट मूजिब एसटीपी ज़िले सांगड़ पारां रुकनबड़ा में एसटीपी गुआंढ मरहूम कासिम लिगारी जी नाई वरसी मल्हाई वई। कासिम लिगारी जी वरसी तकरीब के एसटीपी जे मरकज़ जे गुआंढ गौतम चन्ना ख़िताब कंदे चयो त वरसियूं हमेशा किरदारनि जूं मल्हायूं वेंदियूं आहिनि। उन्हनि किरदारनि मां कासिम लिगारी बि हिकु हो ऐं कासिम लिगारी सिंध जी ख़ुशहाली जे लाइ पंहिंजे क़ाइद डॉक्टर क़ादिर मक्सी सां गॾु साबित क़दम रहियो। जंहिं ज़िले सांगड़ में क़ौम परस्त सियासत जो नालो वठणु ॾोह सम्झो वेंदो हो, उन वक़्तु मरहूम कासिम लिगारी एसटीपी जो झंडो बुलंद कयो। कासिम लिगारी जी जदोजहद जे नतीजे में अॼु ज़िले सांगड़ जे हर शहर ऐं ॻोठ में जीअं सिंध जो आवाज़ ॿुधण में अचे थो। एसटीपी डॉक्टर क़ादिर मक्सी जी सरबराही में चूंडुनि मां भरपूर हिस्सो वठी रही आहे। वरसी तकरीब के जाम शौकत अबड़ो, खुदा बख्श दर्स, ज़िले सदर अली नुखास किली, इकबाल मक्सी, जान मोहम्मद अबड़ो, गुलाम नबी लिगारी, एहसान शर, नज़ीर लिगारी, रफ़ीक जलालानी, जबार जूनेजो, मुमताज़ मक्सी, इज़हार लिगारी, मुख्तियार लिगारी, जाफ़र सिंधी, इमदाद, क़ादिर लिगारी, माजिद सोलंकी ॿियनि पिणु ख़िताब कयो।